अस्सलाम वालेकुम या अली मदद जीएसएन जिए लतीफ़ जी धरती जिए लतीफ़ जी बोली। उस्ताद बुखारी तो चए तो वरी मिलूं न मिलूं दोस्ती रहे या न रहे, अलाए कहिड़ी ख़बर हीअ ज़िंदगी रहे या न रहे। बस हिकु दफ़ो पिरीअ खे वेझो करे ॾिसी त वठूं, पोइ हिन अखियुनि में रोशनी रहे न रहे। मुंहिंजा भाइरो, हींअर असां मौजूदु आहियूं सिंध धरतीअ जो सुहिणो शहर सखर। ही सिंधु दरिया जे विच ॿेट में मौजूदु आहियूं। ही ॾिसी रहिया आहियो पोयों पुल बि जेकी लोही पुल जंहिंजी चवंदा आहिनि तारीख़ में त इन ठाहींदड़ जा हथ के कटिया विया ईअं न, ऐं जेकी आहे सो चाबी दरिया में उछली वई। सो उते मौजूदु आहियूं। मां पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्तनि सां असांजो सिंध जो नाले वारो कैमरामैन ऐं सीनियर कैमरामैन डायरेक्टर एक्टर भा मज़हर शेख साहब जी क़यादत में हिते असां मौजूदु आहियूं। ऐं पंहिंजो प्यारो है न प्यारो भा कटबर जी क़यादत में उनजी महिरबानी, उन जेको ॿेड़ीअ जा सैर सफ़र बि कराए थो ऐं हिते घुमूं था। ही असांजा दोस्त रमज़ान शेख, ही असांजा टिकटॉक जा सभु मशहूरु शफ़ी, ही तव्हांखे सफ़र बि कराईंदा हलंदासीं ऐं मज़े जी लोकेशन बि तव्हांखे कराईंदा ॾेखारींदा हलंदासीं। चए थो नाराज़ न थी, मज़र ॿुधजाए, नाराज़ न थी हिकु ॻाल्हि चवां, नाराज़ न थी हिकु ॻाल्हि चवां, तूं मूंखे ॾाढी वणंदी आ, करे मस्त छॾींदी आ मूंखे जॾहिं नेड़ खणी तूं ॾिसंदी आ। नाराज़ न थी हिकु ॻाल्हि चवां, तूं ॾाढी मूंखे वणंदी आ। ही मज़र छा थो सम्झे, ही पुल वग़ैरह आहे, ही सॼी संगत सां गॾु आहे। कीअं थो मंज़र ज़ाहिर थिए? साईं असां अॼु ख़ुशि नसीब आहियूं जो तूं असां वटि आयो आहे ऐं असांजा दोस्त तोसां मिली ख़ुशि थिया आहिनि। हिननि जे चहिरे ते मुर्कूं आयूं आहिनि ऐं असांजो सुहिणो शहर सखर सॼो ख़ुशि आहे तुंहिंजे अचण सां। और दोस्त बि दीवाना तुंहिंजा बीठा आहिनि। माशाल्लाह सिंध जो बहितरीनु अदाकार आहे सतार। पुराणे दौर खां वठी असां गॾु आहियूं, अलाए केतिरे अरसे खां वठी, जेतिरी असांजी उमिरि आहे जेसि ताईं जवान थिया आहियूं ऐं ड्रामनि जे हवाले सां टच थिया आहियूं, त अॼु ताईं बि माशाल्लाह सतार पंहिंजो नालो पैदा कयो आहे, पंहिंजा सुठा ड्रामा ॾिना अथई, सुठी एक्टिंग। ऐं वॾी ॻाल्हि इहा त ही मोहबती माण्हू आहे, सदाईं ॾिसंदव हथ ॿधी बीहंदो। सिंधी माण्हू जी ख़ासि निशानी इहा माशाल्लाह। ऐं भाउ मज़र मुंहिंजा सऊदी में दोस्त रहंदा आहिनि काफ़ी, भाउ मुनीर खोसो, फैसल मंगसी, पंहिंजो मीर चांडियो, जिदा में आहे पंहिंजो असांजो क़ाबिल एतिराम वफ़ा ख़ालिद जोयो, शफ़ी मोहन जोयो, कुर्बान कोलाची, गफ़ूर जोयो, गमगीन जोयो, इक़बाल जोयो, काफ़ी अहिड़ी संगत आहे। ताइफ़ को आहे भाउ याकूब खोसो शाइर, दुबईअ को खोलत छारा असांजा शहज़ादा मुंहिंजी पहिरीं प्यारा दोस्त जेके परदेस में रहनि था, सिंध में रहंदा, उन्हनि जे लाइ हीअ धरती मुंहिंजी माउ आहे, माउ।